एक सिंध जवां, एक सकाफत जवां, नारो सदा जिए सिंध जवां, जिए सिंध जवां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी सॾ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। सिंध झरके पई, सिंध मुरके पई। अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी सॾ खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तालका खिपरो ऐं सिटी खिपरो जे अॻुवाण अवामी न्यूज़ हेड ऑफिस में सकाफ़ती स्टूडियो जो दौरो कयो ऐं अवामी न्यूज़ जे सरवान अब्दुल रज़ाक राजपूत ऐं अवामी न्यूज़ जी सथ जे सजायल स्टूडियो जी साराह कई है। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण जो चवणु आहे त अवामी न्यूज़ जसल आहे जंहिं सिंध जी सकाफ़त खे झर झंग में उजागर कयो आहे। वॾी महिरबानियूं। जीअं त अवामी न्यूज़ जे तरफ़ां जेको प्रोग्राम रखायल आहे सकाफ़त जे हिसाब सां, जंहिंजो उनवान आहे सिंध तो में साह असांजो, तालीम सां है चाह असांजो, त माशाल्लाह बहितरीनु उनवान आहे। उनवान में ई तव्हांखे सिंध जी मोहबत, सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जी हर शइ नज़र ईंदी। त तव्हांजी जेके अवामी न्यूज़ जी खिपरो जी जेको काविशूं आहिनि, जंहिंमें अब्दुल रज़ाक साहिबु हिन तमामु काविश कई आहे। हर साल जीअं हिन साल बि मल्हाए पियो वञे ऐं तमामु बहितरीनु डेकोरेशन आहे। तव्हां ॾिसो पिया त सिंध जे सकाफ़त जे हिसाब सां काफ़ी शयूं सजाई वियूं आहिनि। कुंड कुर्चे मां काफ़ी जॻहनि मां ई कलेक्शन थी आहे। ही तव्हांजी अब्दुल रज़ाक जी टीम जे ऐं तव्हांजे सभिनी दोस्तनि जी महिनत आहे। ऐं अवामी न्यूज़ खे मां ख़राज तहसीन पेश कयां थो, जेका अहिड़े तरह सां सुठा प्रोग्राम अरेंज कंदी आहे, जेके सकाफ़त खे उजागर कंदी आहे ऐं नओं जेकी नसल आहे, नई नसल आहे, हुनखे सकाफ़त जे हिसाब सां नॉलेज ॾींदी आहे। हुनखे ख़बर पए त भई असांजी कहिड़ी सकाफ़त आहे, असांजी सकाफ़त में छा छा अचे थो। त अहिड़ा प्रोग्राम करण सां नई जेके जनरेशन आहे उनमें साह थो पइजी वञे, उन सकाफ़त में साह थो पइजी वञे। त हिन पूरे सिस्टम जो ऐं जेको आहे सो असां जेको आहे सो बहितरीनु शख़्सियत जेका अब्दुल रज़ाक साहिबु आहे, हुन इन सिस्टम खे सजायो आहे ऐं हिन जेको प्रोग्राम सजायो आहे, हिन मां जेका इंशाअल्लाह ताला नई जेका नसल आहे हुन में काफ़ी नॉलेज वधंदी ऐं हू इन शइ ते वधीक जेको आहे सो फोकस कंदा, पंहिंजी सकाफ़त खे बरक़रार रखंदा। ऐं मां हिकु बारी वरी तव्हांखे मुबारकबाद पेश कयां थो ऐं तव्हांजे हिन प्रोग्राम खे असांजी पूरी कोशिशि हूंदी तव्हां सां असांजो प्रोग्राम कामयाबु करण में भरपूर मदद कंदासीं। थैंक यू। सिंध तो में साह असांजो, तालीम सां आहे चाह असांजो। असांजी जेको आहे सो तालके खिपरो में असांजी जेको आहे सो अवामी न्यूज़ जो जेको आहे सो सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत साहिब खे असां सलाम पेश करियूं था, ख़िराज तहसीन पेश करियूं था, जेको हर साल हिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयूं जेके सिंध जी सकाफ़त आहे कुंड कुर्च मां गॾु करे जेको आहे सो हिते हिकु नंढो सेटअप रखंदो आहे। उते जेको आहे सो माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसंदा आहिनि। हिते जी नई जनरेशन जेका आहे सो उहा भुलिजी चुकी आहे सिंधी सकाफ़त खे, त हीअ ॾिसी करे ॾिसंदा आहिनि त भई कहिड़ी कहिड़ी सिंध में शयूं आहिनि, उहे शयूं सभु हिन ते गॾु कयूं आहिनि। ऐं हिननि हिकिड़ो ऐलान कयो आहे 5 तारीख़ ते जेको आहे सो मल्हाइण जो, उनजी असां भरपूर हिमायत करियूं था। इंशाअल्लाह ताला जमायत गौसिया खिपरो में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके कारकुन आहिनि उहे बिल्कुलु भरपूर शिरकत कंदा ऐं इन्हनि प्रोग्राम खे इंशाअल्लाह अॻिते वधाईंदा ऐं दिली मोहबत सां ख़ुशी सां मल्हाईंदा बि सही। असां हिते जेको आहे सो अब्दुल रज़ाक राजपूत साहिब खे सलाम पेश करियूं था ऐं इनखे इंशाअल्लाह दुआ भी है असांजी आहे जेको अहिड़ा सुठा सुठा प्रोग्राम कंदो रहे। हर साल की तरह इस साल भी इंशाअल्लाह 5 दिसंबर जो सिंधी सकाफ़त डे है वो हम पूरे जज्बे से और जोश व खरोश के साथ मनाएंगे। और हर साल अवामी न्यूज़ जो है वो खिपरों की आवाम के लिए एक ज़बरदस्त किस्म का प्रोग्राम रखती है और इस दिन को ज़बरदस्त तरीके से मनाती है, जिसमें इनके जो ओनर हैं, चेयरमैन हैं अब्दुल रज़ाक राजपूत, वो इसमें बड़ी जो है मेहनत करते हैं इस प्रोग्राम को सेट करने के लिए। तो इंशाअल्लाह इस साल भी अवामी न्यूज़ के साथ मिलकर और अपनी आवाम के साथ मिलकर इस दिन को ज़बरदस्त तरीके से मनाएंगे। हर साल अवामी न्यूज़ की तरफ से 5 दिसंबर को सिंध सकाफ़ती दिन मनाया जाता है और इस साल भी इंशाल्लाह हम अवामी न्यूज़ के साथ ये दिन भरपूर तरीके से मनाएंगे और हम अवामी न्यूज़ को ख़राज तहसीन पेश करते हैं। 5 दिसंबर के हवाले से अवामी न्यूज़ जे हवाले से हर साल जो सो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। हिन साल भी अवामी न्यूज़ जे तरफ़ां असांखे घुरायो वियो त ऑफिस में भरपूर असां उनजो साथ ॾींदासीं। इंशाअल्लाह जी हमेशा साथ ॾींदासीं, रैलियूं कढंदासीं, अजरकूं पाईंदासीं, टोपियूं पाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।